बोलो काले काले बाबा ऐसे कुरड़ी कौन है माँ भी दो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवां जो ख़ादिम मौला बि थेबो। कोटड़ी कबीर प्रेस क्लब या खाइण पीअण ऐं वज़न खणण में सिंध जो मशहूरु मारूफ़ 65 साला पहलवान क़ुर्बान मोजाई मेरापुर जे ग़ुलाम रसूल पठाण खां 10,000 रुपयनि जी शर्त खटे वरिती, जंहिंमें पहलवान क़ुर्बान मोजाई अधु किलो ॼांभे जो तेल ऐं किलो खीर हिक साई सां पी बैदि में अधु किलो माओ खाई शर्त खटे वरिती। जंहिं दौरान तमाशाइनि खेसि के ताड़ियूं वॼाए ख़ूब दाद पिणु ॾिनो। शर्त रखंदड़ ग़ुलाम रसूल पठाण पहलवान क़ुर्बान जे करतब जे पहलवानी खे ॾिसी दाद ॾींदे खेसि के 10,000 रुपया रोक ॾियण खां अलावा 2,000 रुपयनि जो अलॻि हार पाराए मुबारकूं पिणु ॾिनियूं। वाज़े रहियो त पहलवान क़ुर्बान मोजाई नवाज़ शाह समन सरकार सखी अलाह जे मेले ते ऐं ॿियनि हंधनि ते बिजलीअ जो थंभो, ट्रैक्टर जी कीड़, डुगडुगी इंजण पुठीअ ते खणणु ऐं हिक चीट ते साइकिल खणी उनखे फेराइणु ऐं 5 किलो छोला खाइण सां गॾु किलो सचो गिहु हिक साई सां पी वञण जहिड़ा करतब करे शर्तूं खटे लखे रुपया इनाम हासिलु करे चुको आहे। मौलाबा थेबो इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी बंद कबीर।